अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी अपडेट दोस्तों तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों तव्हांखे अॼु वॾी ख़ुशख़बरी ॾियण वारा आहियूं दुलाब ड्रामे जे बारे में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा वीडियो खे ऐं लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा आसी टीवी यूट्यूब चैनल के। दोस्तों अॼु नंढड़े 1 मिनट जे वीडियो में वॾी अपडेट्स आहे। जी हाँ दोस्तों तव्हां सोच रहिया हूंदा उहा कहिड़ी अपडेट्स आहे। दोस्तों ककर जी भेण जेका मंसूर खान वटि वञी पनाह वरिती आहे, अहिड़े हिसाब सां छा मंसूर खान अञा जेको आहे बदनाम थी चुको आहे। अहिड़े हिसाब सां अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो सभिनी जा जेका ख़्याल आहिनि मंसूर खान जे ख़िलाफ़ु ग़लति थी वेंदा। हर को चवंदो मंसूर खान वॾो शातिर माण्हू आहे, सॼो कुझु इहो कंदो रहियो। असां शाहनवाज़ खान ॾे सम्झींदा रहियासीं, मुराद वारा बि रहज़न वारा बि इन जे ख़िलाफ़ु थी वेंदा ऐं इहे चवंदा सोढल वारा बि त हिन खे असां भलो सम्झंदासीं, हीउ भलो न निकितो। पर हुनजी चङाई आहे मंसूर खान जी। मंसूर खान अली खान खे छॾायो। अहिड़े हिसाब सां तमामु जल्द मंसूर खान जेको आहे दोस्तों बेगुनाह साबित थी वेंदो, साफ़ साबित थी वेंदो ऐं ॿिया जेका बि हुया उन्हनि जे मुंहं ते मुकारो मलिजी वेंदो ऐं पोइ पाण ई खिली करे मंसूर खान वटि वञी फ़ैसिलो ॾींदा। अचण वारे एपिसोड में इहे सीन ॾिसण वटां तव्हांखे दोस्तों ज़रूरु मिलंदा। असांखे ॾींदा इजाज़त। असांजे हिन वीडियो खे लाइक सब्सक्राइब चैनल खे सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा आहिनि वीडियो जे लिंक खे दोस्तनि ताईं, ऐं जीअं नोटिफिकेशन तव्हांखे मिलंदो रहे बार बार, ऐं बेल आइकन खे ऑल ते करे छॾींदा।